हजरत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह एक दफ़ा बसरा जे शहर में आए गली में गुजरंदा वजन था एक फर्स्ट क्लास मकान ठहियल जगह जबरदस्त बीबी है ॾिठो त हुन जगह जो कमु हली रहियो आहे हजरत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह सां गॾु हिकिड़ो ॿियो बुज़ुर्ग बि गॾु हुयो हजरत मालिक बिन दीनार चढ़ी वियो ॾिठो त सुहिणो नौजवान हसीन जमील ख़ूबसूरत फर्स्ट क्लास लॻो पियो आहे करे हुनखे कंहिं मज़दूर खे हो कमु थो ॿुधाए कंहिंखे हो कमु हुनजी जफ़ाकशी ऐं महिनत जे अंदरि हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह जॾहिं वियो त सलाम कयईं अस्सलामु अलैकुम हुन ॾिठो को बुज़ुर्ग को आलिमा को सालिह आयो मिलियो जॾहिं कुझु कचहरी में वेठा त बाद में हुनखे ॻाल्हि सम्झ में आई त हे त बुज़ुर्ग आहे मालिक बिन दीनार रहमतुल्लाह बाद में वरी उथियो हुनखे भाकुर पाए अल्लाह वारनि सां फितरी मोहबत हूंदी आहे इंसान भाकुर पाए इख़लास सां मोहबत सां मिलियो उन नौजवान खे हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह फरमायो त ॾियो आलवार हिन सॼे तव्हांजे हिन बंगले जे मथां तव्हांजी केतिरी महिनत ऐं केतिरो पैसो लॻंदो तॾहिं हुन नौजवान हज़रत मालिक बिन दीनार खे चयो साईं 1 लख दिरहम शायदि अंदाज़न हिन जे मथां लॻी सघे हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह हुनखे चयो हीअं कर तो 1 लख दीनार हिन जे मथां ख़र्च न कर ये पैसा मुझे हवाले कर मां वाइदो कयां थो कयो अल्लाह तबारक व तआला जी ज़ाती गिरामी खां तोखे इन खां वधीक सुठो ऐं बहितरीन बंगलो ॾियारो या मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह नौजवान ॾाढो इख़लास सां अदब सां अख़लाक सां मोहब्बत सां हज़रत मालिक बिन दीनार जी ॻाल्हि ॿुधी करे कि साईं मूंखे रातों की रात मुंहिंजी जेका आहे उहा सोचण जे लाइ छॾियो मां मशवरो करे तव्हांखे सुबुह जो ॿुधाईंदुमि इंशाअल्लाह जेको बुज़ुर्ग मालिक बिन दीनार न करे फरमाए बाद में फारिग थिया ते वियासीं मां मालिक बिन दीनार न करे जॾहिं निमाज़ खां अॻो पर जेको तहजुद जो आहे हिन में हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह खे मां ॾिठो ज़ार और क़तार अल्लाह जा रोइनि था पिया उन नौजवान जो लाइ दुआ घुरी अल्लाह इन नौजवान जी दिलि खे इन सुहिणे शहज़ादे खे मां ॾिठो आहे रब मां चवां थो त इहो जन्नत जो हक़दार बणिजी वञे अल्लाह इन जे गुनाहनि खे माफ़ फरमा रब सां इन जी दिलि खे फेर जीअं दुनिया जी मोहबत निकिरी वञे तो रब जी ज़ात जी मोहबत उन जी दिलि में वहिजी वञे अल्लाह सिफ़ा जे बाने खे माफ़ फरमा हज़रत मालिक बिन दीनार ज़ारो क़तार रोइनि था फरमाए फजर जी नमाज़ पढ़ी करे हज़रत मालिक बिन दीनार मूंखे सॾु कयो हलो हलो हुन नौजवान ते असां वियासीं असां अॻ में नौजवान दरवाज़े ते हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह आयो सलाम कई जे बादे हाल वाल मशवरो थियो जे हा से अल्हम्दुलिल्लाह मशवरो थी वियो आहे मां सलाह कई आहे तव्हांखे पंहिंजो वाइदो यादि आहे न हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह हुनखे खिली चयो हा मूंखे पंहिंजो वाइदो यादि आहे तेसिताईं कचो कमु न थींदो हे कागज़ आहे हे कलम आहे हिन ते तव्हां इहा शइ लिखी ॾियो हे 1 लख दीनार मां अल्लाह जे रस्ते में अल्लाह जे हवाले मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह जो ठीकु आहे मांखे कागज़ कलम उन में खणी करे लिखियईं त मां रब साईं खां हिनखे जन्नत ॾियारण जी जेका ज़मानत खणंदो पियो मूंखे रब जी ज़ात में उमीद आहे ख़ुदा हिन माने खे ज़रूरु ज़रूरु हिन खां वधीक घर जन्नत में अता फरमाईंदो उन में लिखी हेठां मालिक बिन दीनार सही करे पंहिंजो नालो लिखी उन नौजवान जे हवाले था ॾिनी फरमाए मालिक बिन दीनार के जेके दीनार मिलिया या जेके दिरहम मिलिया हज़रत मालिक बिन दीनार सुबुह खां वठी शाम ताईं ग़रीबनि मिस्कीननि मोहताजनि में उते जो उते सदको ऐं ख़ैरात करे हलिया 40 ॾियारा पूरा गुज़रिया सुबुह जो जॾहिं मालिक बिन दीनार फजर जी नमाज़ ते आया फजर जी नमाज़ जो टाइम हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह जॾहिं आया फजर जी नमाज़ पढ़ायो नमाज़ पढ़ाइण खां पोइ वेठा हुया तस्बीह कनि पिया या पंहिंजो मामूलात जे मुताबिक़ जेका बि शइ कनि पिया हज़रत मालिक बिन दीनार खे उहो पर्चो नज़र आयो जेको हुन नौजवान खे लिखी ॾिनो मालिक बिन दीनार पर्चे खे हीअं ॾिसी करे त उहो ई तहरीरनामो जेको मां नौजवान खे लिखियो हीअं खणी करे जॾहिं पासो भराई त बग़ैर मस्त जे लिखियल हुयो मालिक बिन दीनार तो जेको हिन नौजवान सां वाइदो कयो रब तुंहिंजी दुआ खे क़बूल कयो आहे तो जेको वाइदो कयो मां रब तुंहिंजे वाइदे खां 70 हिसा वधीक नौजवान खे ॾेई छॾियो मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह परेशान ही छा मामलो हे छा ॻाल्हि उतां जीअं निकितो उन नौजवान जे घर उते ई उन गली में पहुतो उनजे घर जे ॿाहिरां जेको दरवाज़ो हुयो उनजी चुंड थोरी ईअं रंग सां थोरी कारी थियली आहे निशानी हूंदी त हिन घर में फोतकी थी वई मालूमात कयूं फलाणो जेको नौजवान हुयो उहो किथे आहे बाद में ख़बर पई त वफ़ात करे वियो अॼु मालिक बिन दीनार जो उनजे मिटनि माइटनि खे अज़ीज़नि खे घुरायो जे हिनखे गुसुल कंहिं ॾिनो आहे जे फलाणे ॾिनो आहे जे उनखे बि घुरायो जेको गुसुल ॾींदड़ हुयो उनखे मालिक बिन दीनार चयो जॾहिं हिन जो रूह निकिरी वियो त उनखे गुसुल ॾिनो का कैफ़ियत को मामिलो को मसलो का ॻाल्हि जेका तूं हुनजे अंदरि ॾिठी हुई जेसिताईं हिन जे रूह जे निकिरण खां अॻु में बि हिन मूंखे घुरायो हिकिड़ो कागज़ एतिरो तहरीरी मूंखे ॾिनई कि जॾहिं मूंखे गुसुल ॾियाराए वञे
मुंहिंजे कफ़न खे खोले करे हे कागज़ मुंहिंजे सीने जे मथां रखी छॾिजांइ, कफ़न मथां ॾेई करे मूंखे क़बर जे अंदरि दफ़न कंदो। त मालिक बिन दीनार इहे पर्चो कढी करे हुनखे ॾेखारियो, छा इहो पर्चो आहे जेको हिन जे सीने जे मथां लॻे? त गुस्ल ॾियारण वारे चयो अलाह जो कसम आहे इहो ई पर्चो आहे जेको मां नौजवान जे सीने जे मथां। माना अल्लाह ताला हुते हिकिड़ो पोइ हज़रत मालिक बिन दीनार उन्हनि खे वाक़ियो ॿुधायो। हिकिड़ो माण्हू उथी वेठो चएसि मां 2 लख दिरहम ॾियां थो, मुंहिंजे लाइ बि इहा ज़मानत खणो, इहो वक़्तु हूंदो आहे अल्लाह ताला कंहिंजे लाइ कहिड़े क़िस्म जी बख़्शिश करे ख़ुदा ताला हमराहिमीन।